साईं आली मदद मोराली में साईं छा हाल आहे? ख़ुशि हो? कहिड़ा साईं? वधो आहे अलहमदुलिल्लाह। साईं ॾियो हाल अहिवाल। तव्हां भिटखिया ते आया हो, तव्हांखे कीअं हिते मज़ो आयो, को सुकून आयो? अल्लाह जी महिरबानी आहे, सभु सुकून आयो। असां औकाफ़ खाते वारनि खे ऐं सिंध वॾे वज़ीर खे अपील कंदासीं त जेको आहे लतीफ़ सरकार जो अंदरि चौधरी वारी जेका अंदरि ठहियलु आहे, छाॼो आहे, उते जेको आहे ॿार बचे खे सहूलियत न आहे वेहण जी, माना उन पिड़ में दुआ नथो घुरी सघे जी। इहो असां उन्हनि खे अपील था कयूं त उनखे थोरो वधायो वञे। छाजे लाइ? त माना अंदरि न्याणी छाणी आहे, सभु कंहिंजा ॿार बचा अचनि था, ॿिया मर्द बि अचनि था, माना उते जेको आहे नथो, माना दुआ बुआ नथा घुरी सघनि सही तरीक़े सां। हा, इहो असां अपील करणु पिया चाहियूं। ऐं जेके तंबूरे वारा वेठा आहिनि जा तंबूरो त हिते दरवाज़े खां अॻियां हूंदो। हा, त हितां त माना ॿार साम्हूं दरवाज़ो आहे, हिते तंबूरे वारा वेहंदा आहिनि। हा, त माना हितां अची थी वञे, माना अंदरि जेको आहे अचण वञण लाइ माना तकलीफ़ थी थिए, ॿार बचो सभु कंहिंजो अचे वञे पियो। हाणे पाण सहित जेके गादी निशन आहिनि उन्हनि जे लाइ त माना सॼो जहान खुलियो पियो आहे। जॾहिं उहे पाण अचनि था साईं जन, त उन्हनि लाइ सॼो मैदान ख़ाली थी थो वञे, उनजा